टंडवादम शहर जे जुमन शाहपाड़े जे रहंदड़ 15 साला नारी मुस्कान सुमरो ते तेजाब गर्दी वारे वाक़े खिलाफ टंडवादम जूं सियासी समाजी तंजीमूं मैदान में अची वयूं आहिनि। मुस्कान सुमरो ते तेजाब हारे मथस छुरी सां हमलो करे खेसि ज़ख़्मी कंदड़ जवाबदार नवीद उर्फ राजू सुमरो जी गिरफ़्तारी लाइ सिंध यूनाइटेड पार्टी अॻवाणनि कामरेड मोहम्मद खान पंवर, बागी मुजाहिद तहीम जसम अॻवाण, मंठा चोलियाणी, नारी मुस्कान सुमरो, नारी जी वालदा आसमा सुमरो जी अॻवाणी में टंडवादम शहर जे एम जिना रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻवाणी कंदड़नि पारां चयो वियो त यतीम न्याणी मुस्कान सुमरो मथां हिकु वहशी शख़्स नवीद सुमरो पारां पहिरीं तेज़ाब हारियो वियो, बाद में मथस छुरी सां हमलो कयो वियो। उन्हनि चयो त टंडवादम सिटी थाणे जी पुलिस जवाबदार जी वंगारी बणियल आहे।